कीनिया में क़त्ल थियल सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन अरशद शरीफ की शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट अची वई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त अरशद शरीफ जो मौत मथे ऐं साॼे फिफड़ में गोलियूं लगण सबब थियो आहे। शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट में चयो वियो आहे त हिते लाश जो अंदरूनी ऐं ॿाहिरों तफ़सीली मुआइनो कयो वियो आहे। संदसि जिस्म जे मुख़्तलिफ़ उज़वनि जा नमूना वरिता विया आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त अरशद शरीफ जो मौत मथे साॼे फिफड़ में गोलियूं लगण सबब थियो आहे। शुरुआती तिबी रिपोर्ट मूजिब अरशद शरीफ जो मौत गोलियूं लगण बाद 10 खां 30 मिंटनि अंदर थियो आहे। रिपोर्ट मूजिब अरशद शरीफ जे जिस्म जा नमूना फॉरेंसिक लैब मोकिलिया विया आहिनि। फॉरेंसिक खां पोइ पोस्टमार्टम जी क़तई रिपोर्ट तयार कई वेंदी। अरशद शरीफ जी पोस्टमार्टम लाइ दरख़्वास्त संदसि घरवारी ऐं पुलिस ॾिनी हुई। पोस्टमार्टम पिम्स अस्पताल जी 8 रुकनी मेडिकल बोर्ड कयो आहे। हीअ अहम ख़बर नाज़रीन तव्हांखे ॾींदा पिया हलूं त कीनिया में क़त्ल थियल सीनियर सहाफ़ी एंकर पर्सन अरशद शरीफ जे शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट अची वई आहे। रिपोर्ट में चयो वियो आहे त अरशद शरीफ जो मौत मथे ऐं साॼे फिफड़ में गोलियूं लगण सबब थियो आहे। शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट में चयो वियो आहे त हिते लाश जो अंदरूनी ऐं ॿाहिरों तफ़सीली मुआइनो कयो वियो ऐं संदसि जिस्म जे मुख़्तलिफ़ उज़वनि जा नमूना वरिता विया आहिनि।